अॼु ॻाल्हि था कयूं पिया पाणी में बुॾंदड़ पन ऐं लतीफ़ साईंअ जे हिकु शेर जी। अक्सर माण्हू इहो चवंदे ॾिठा विया आहिनि त लतीफ़ साईं अणपढ़ियो हुयो, पर लतीफ़ जे मुशाहिदे मां लॻे थो त लतीफ़ सरकार अणपढ़ियो माण्हू न हुयो ऐं चङो भलो ॾाहो हुयो। लतीफ़ जे मुशाहिदे जो मिसाल संदसि केतिरा ई बैत आहिनि जेके साइंसी तजुर्बनि सां ठकंदड़ बि आहिनि। जीअं हिकिड़ो बैत आहे लतीफ़ साईं जो त साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसूं पन ॿोड़ी पातार में पहण तारी तूं जेकर अची मूं मेरिया ई मान ला। हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त छा पन बि कॾहिं ॿुॾंदा आहिनि? त हा वाक़ई पन बि ॿुॾंदा आहिनि, हिकिड़ो न पर कुझु वण अहिड़ा आहिनि जिन जा पन पाणी में ॿुॾी वेंदा आहिनि। जो हिकिड़ो मिसाल आहे सिल्वर मैपिल नाले हिकिड़ो चांदी जो वणु आहे जेको अमेरिका जे विच उत्तर में थींदो आहे। हिन वण जे पन जी ख़ासियत इहा आहे त हिन वण जो पन घाटो थींदो आहे ऐं पाणीअ जो मक़दारु घणो हुजण सां गॾु पननि में हवा जी जॻह बि हूंदी आहे, जंहिंजे करे पाणी में किरण जे बजाए इहो पन ॿुॾी वेंदो आहे। ऐं हिन वॾे वण जी जेको वॾो बालक वणु थींदो आहे उनजी ड्रैग मुख़्तलिफ़ हूंदी आहे, पर हीउ कॾहिं कॾहिं 100 फुटनि ताईं बि हलियो वेंदो आहे। जीअं मिसाल साईं लतीफ़ साईं चए थो त साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठीसूं पन ॿोड़ी पातार में पहण तारी तूं जेकर अची मूं मेरिया ई मान ला। त अहिड़े हिसाब सां काफ़ी शयूं जेके आहिनि से इशाद जी शाइरीअ में अचनि थियूं जेके असांखे नए नमूने सां सोचण ते ऐं उत्साहनि थियूं त ॾिसूं त शयूं कीअं मुख़्तलिफ़ अंदाज़नि सां लतीफ़ साईं मैच करे ऐं असांजे आॾो पेश कयूं आहिनि।